अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इम्लाक़। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीमिर रऊफ़िर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जी पाक किताब कुरान मजीद फुरकान हमीद जी सूरह बनी इसराइल जी 31 आयत मंझां चंद कलमात तव्हां जे साम्हूं तिलावत कया विया आहिनि। अज जे हिन बाबरकत दर्स जे अंदर, खिताब जे अंदर हुकूकुल इबाद जे हवाले सां मुंहिंजो अहम मौज़ू आहे औलाद जी तालीम ऐं तरबियत, औलाद जूं ज़िम्मेवारियूं, अबे ऐं अमड़ खे औलाद जे हवाले सां कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं निभाइण खपनि। औलाद पुट ऐं न्याणियूं अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलल अज़ीम नेमत आहे। जेकॾहिं उहे मिलनि त उन्हनि सां कीअं इंसाफ़ कजे। अल्लाह ताला क़ुरान करीम में छा हुकुम कयो आहे, हदीस शरीफ़ में इन मुतालिक़ कहिड़ो हुकुम आहे, इन हवाले सां अॼु मुंहिंजे आका रहमतुल लिल आलमीन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अवां जे साम्हूं रखबो। अल्लाह ताला खां दुआ है त रब्बे कायनात अज़्ज़ व जल गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अवां ऐं असां सभिनी खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस मथां आका रहमतुल लिल आलमीन हबीब जे फरमान, बुज़ुर्गान दीन जे नसीहत भरियन नुक्तनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा मुसलमान भाइरो, ॾिठो वियो आहे
त जंहिंखे अल्लाह ताला घणा पुट ऐं न्याणियूं ॾिए त उनखे लाज़िम आहे त सभिनी बचड़नि सां हिकु जहिड़ो सलूक करे, हर एक सां हिकु जहिड़ो प्यार ऐं मोहब्बत रखे। मिल्कियत विरहाए त हर हिक खे हिकु जेतिरो हिसो ॾिए, का शइ विरहाए त हर हिक खे बराबर भाङो ॾिए। अवां हिन दुनिया में मुशाहिदो कयो था, ॾिसी रहिया आहियो त अक्सर माण्हू ख़ासि करे ॿी शादीअ वारा जॾहिं ॿी शादी कनि था त पहिरीं ज़ाल बि उन्हनि खे नथी वणे, उन मां जेको औलाद थियो उन तां आरो खणी वञनि था। मुंहिंजा मुसलमान भाउ, इहा बि बेअख्याई हरगिज़ दुरुस्त नाहे। असां अवां जे ज़िंदगी जे मामूलात जे हवाले सां असांजे आका रहमतुल लिल आलमीन हबीब कहिड़ी रहनुमाई कई आहे। अबू दाऊद ऐं नसाई शरीफ में बयान थियल हदीस आहे, मुझे आका रहमतुल लिल आलमीन हबीब अरबी अजीब मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इदलू बैन अबनाइकुम, इदलू बैन अबनाइकुम। मुझे आका रहमतुल लिल आलमीन हबीब अरबी अजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त पंहिंजी औलाद जे विच में अदल कयो, पंहिंजे औलाद जे दरमियान अदल कयो। हाणे इन में औलाद पुटराणी भी शामिल आहे त न्याणियूं भी शामिल आहिनि। अल्लाह ताला जे हबीब फरमायो त औलाद खे मिलियल खुदा जे तरफ का अजीम तोहफो आहे, नेमत आहे। औलाद जे विच में राशा खाशा करण, हिक खे वधीक नवाज़ण बेॾे न निहारण, इहो ज़ुल्म आहे। अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़ुल्म खां मना फरमाई आहे। दोस्ताने गिरामी, सल्फ़े सालिहीन जी आदत हुई त औलाद खे चुमी ॾियण में बि अदल कंदा हुआ। जेकॾहिं 5 पुट हूंदा हुआ, वेझो ईंदा हुआ त उहे सालिहीन पंहिंजे बच्चनि सां प्यार करण वारा हूंदा हुआ, सभई पुट साम्हूं ईंदा हुआ। जेकॾहिं हिकिड़े पुट खे चुमी ॾिनो त ॿिए खे बि ॾींदा हुआ, टिएं खे बि ॾींदा हुआ, चौथे खे बि ॾींदा हुआ, 5 खे बि ॾींदा हुआ। ईअं न थींदो हो जो हिकिड़े बच्चे खे वेझो विहारे भाकुर पाए चुमी ॾियनि ऐं ॿियो पुट परे खां बीठो निहारे त बाबो मूंखे अहिड़ो प्यार छो नथो ॾे। दोस्तो, क़यामत वारे ॾींहुं पुट खां पीउ जे बारे में पुछियो वेंदो। अवल पीउ खां पुट जे बारे में पुछाणो थींदो त तो हुन सां कहिड़ो सलूक कयो, औलाद जा बि हक़ अदा कयई या न। औलाद ते जेकॾहिं पीउ माउ जा हक़ आहिनि त पीउ माउ ते बि औलाद जा हक़ आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इमलाक। अल्लाह ताला कुरान करीम में ॿुधाए रहियो आहे त पंहिंजे बचड़नि खे बुख जे डप खां क़त्ल न कयो, पंहिंजी औलाद खे गुरबत जे सबब, बेरोज़गारी जे सबब अवां पंहिंजे बच्चनि खे क़त्ल न कयो। छो त अल्लाह जी ॾिनल नेमत आहे ऐं उहे बि अल्लाह जी मखलूक आहिनि। रिज़्क़ जो ज़िम्मो रब्बुल आलमीन खयो आहे, पर उन पंहिंजे बाने खे ज़िंदगी गुज़ारण जा ज़रिया बि सेखारिया आहिनि। ए मुंहिंजा बाना, तोखे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, रिज़्क़ हलाल कीअं हासिल करणो आहे, पंहिंजे बच्चनि जी पालना ऐं परवरिश कीअं करणी आहे। आकाए दो जहां फ़ख़्र सोजा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी मजलिस ही मुझा आका रहमतुल लिल आलमीन फरमाए रहा हा, इहा ई ॻाल्हि फरमाए रहा हा त ओचितो हिकु ॿारड़ो आयो।
मुझे आका रहमतुल लिल आलमीन फरमायो इदलू बैन अबनाइकुम, इदलू बैन अबनाइकुम, पंहिंजे औलाद जे विच में अदल कयो, इंसाफ कयो। मुझे आका मदीने जा मीर रहमतुल लिल आलमीन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा था, सहाबा जी मजलिस ही या सहाबे किराम भी वेठा था। रहमतुल लिल आलमीन हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मौजूदगी में हिकड़ो बारड़ो हो जेको पंहिंजे पीउ खे ॻोल्हींदो रहियो, ॻोल्हींदे आख़िर पंहिंजे उन पीउ ते नज़र पियसि। उहो बचिड़ो सिधो आयो ऐं उनखे पंहिंजे पीउ पंहिंजे सॼे गोॾे ते रान ते वेहारे उन सां प्यार करण लॻो। हुजूर मदीने वारा आका ॾिसन पिया त ही मासूम बच्चो पंहिंजे पीउ खे ॻोल्हींदो आयो आहे। जॾहिं अको उनखे मिली वियो, उनखे भाकुड़ो भरे वेठो आहे, गोॾे ते उनखे पंहिंजे बच्चे खे उन सहाबी वेहारियो। एतिरे में उन जो ॿियो बचिड़ो बि ॻोल्हींदो पंहिंजे पीउ खे आयो। सहाबा जे सिफ़ुनि खे चीरे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिठो पए त उहो मासूम बचिड़ो उन साॻे पीउ जे साम्हूं पंहिंजे भाउ जे साम्हूं जॾहिं आयो त उन पीउ पंहिंजे पुट खे साम्हूं ज़मीन ते वेहारियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हारे फरमायो, क़ौम जा सहाबी तो इंसाफ़ न कयो आहे। जॾहिं पहिरियों तुंहिंजो पुट तोखे ॻोल्हींदे आयो त तो उनखे भाकुड़ो भरे पंहिंजे साॼी रान ते वेहारियो आहे। जॾहिं ॿियो बच्चो तोखे ॻोल्हींदे आयो आहे, इन जो हक़ इहो त उनखे बि पंहिंजी खाबी रान ते झोलीअ में वेहार, तॾहिं इंसाफ़ थींदो। यानी हिकिड़े पुट खे झोलीअ में सॼी रान ते वेहारी ऐं ॿिए खे खबी रान ते वेहारी, इहो ई इंसाफ़ आहे। ईअं न थिए जो हिकिड़ो पुट तुंहिंजी झोलीअ में ॿियो परे बीठो वाझाए त बाबो मूंसां प्यार छो नथो करे, मुंहिंजे मथां शफ़ीक़ छो न आहे, पितरी शफ़क़त मुंहिंजे मथां छो न आहे। ऐं दोस्तान गिरामी आका रहमतुल लिल आलमीन हबीब जी हदीस आहे, मुस्लिम शरीफ जी रिवायत आहे। मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे। उन सहाबीअ जी घरवारी उनखे चयो, ए मुंहिंजे महबूब जा सहाबी, ए मुंहिंजा दिल बरवर, ही मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजो पुट आहे, इन जी ख़िदमत जे लाइ इनखे हिकिड़ो ग़ुलाम नौकर ख़रीद करे ॾे। हिकिड़ो ग़ुलाम ॾे, पर उन जी शाहिदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुजे। ही सिधो आयो हुजूर रहमतुल लिल आलमीन हबीब जी दरबार में। ओ मुझा रहमत वारा हबीब, अरबी अजीब, मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका मुझा अबो अम्मा ता कुर्बान थियन। मूंखे मुंहिंजी घरवारी अमर कयो आहे, हुकुम कयो आहे त उन जे पुट खे मां हिकिड़ो ग़ुलाम ख़रीद करे ॾियां, पर उन जा गवाह अव्हां बणिजो। अवां शाहिदी ॾियो त मां पंहिंजी घरवारीअ जे उन इसरार ते पूरो लथो आहियां, उनखे नौकर वठी ॾिनो। रहमतुल लिल आलमीन हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो, ओ मुंहिंजा प्यारा सहाबी ॾे त ख़बर जी आका। पाण फरमायो, औलाद घणो अथई? इहो हिकिड़ो पुट आहे या ॿिया बि बचड़ा अथई? अर्ज़ कयईं, हा या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन खां सवा ॿिया बि मूंखे पुट आहिनि। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए सहाबी, तू पंहिंजी घरवारीअ जे चवण ते इन हिकिड़े पुट खे ग़ुलाम ॾीं, नौकर ॾीं ऐं शाहिदी मूंखे शाहिदी जे लाइ मूंखे पेश थो करी। मां रसूलुल्लाह कंहिं ते ज़ुल्म न सहंदुसि। जेकॾहिं तूं ग़ुलाम इन पंहिंजी घरवारीअ जे चवण ते इन पुट खे ख़रीद करे थो ॾीं त जेतिरा पुट अथई उन्हनि सभिनी खे हिकिड़ो हिकिड़ो ग़ुलाम ख़रीद करे ॾे। नौकर रखी ॾी त सभिनी पुटनि खे रखी ॾे न, हिकिड़े खे छो? रसूलुल्लाह फरमायो, इहो ज़ुल्म आहे ऐं मां इन ज़ुल्म जो अल्लाह जो पैगंबर, अल्लाह जो आख़िरी हबीब कॾहिं बि शाहिद न बणिजंदुसि। छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात उन सहाबी खे फरमायो, मुस्नद अहमद जी हदीस आहे त मुंहिंजा सहाबी, इहो तूं पंहिंजे ॿियनि पुटनि ते ज़ुल्म थो करीं जो हिकिड़े पुट जी ख़िदमत करी उनखे नौकर वठी ॾींदी हिन दौर में।
अज जा वालिदैन पंहिंजे दादले पुट खे गाॾियूं बि वठी ॾींदा, ख़र्च बि पूरा कंदा, शाहूकारी ख़र्च हूंदा, पर ॿियो बचड़ो वीचारो पंहिंजे नवां लटा पाइण जे लाइ तड़पंदो रहंदो आहे। मुंहिंजे आका रसूलुल्लाह फरमायो, ओ मुंहिंजा उम्मती इहो ज़ुल्म आहे, औलाद जो तुंहिंजे मथे बराबरि हक़ आहे। जेतिरो तूं हिकिड़े पुट खे ॾीं ॿिए खे बि अहिड़ो ई ॾे। जे हिकिड़े पुट खे चुमी ॾीं प्यार में त ॿिए बचे खे बि ईअं चुमी ॾे। जे हिकिड़े पुट खे तो कच्छ ते खयो आहे त ॿिए बचे खे बि कच्छ ते खण। जे हिकिड़े पुट जे लाइ तो गाॾी ख़रीद कई आहे त ॿिए खे बि अहिड़ी वठी ॾे। हिकिड़े खे दादलो करे भाई, हिकिड़े खे घणो भाई, ॿिए खे घटि भाई। मां रसूलुल्लाह थो चवां त इहो ज़ुल्म आहे। मुंहिंजा उम्मती तोखे इहो ज़ुल्म नथो जुगाए पंहिंजे औलाद सां। दोस्ताने गिरामी, अवां अंदाज़ो लगायो त मुंहिंजे आका रसूलुल्लाह छा फरमायो त तूं सहाबी आहीं मुंहिंजो। पंहिंजे घरवारीअ जे चवण ते हिकिड़े पुट खे नौकर गुलाम वठी ॾी, मूंखे शाहिद करीं थो, ख़बरदार मां रसूलुल्लाह इन मामले में शाहिद न बणजंदुसि। दोस्ताने गिरामी, इबादत जे अंदर हिकिड़ा आबिद, ॿिया ज़ाहिद, टियां अबरार नेकोकार जन के अल्लाह ताला कुरान करीम में वाखाणियो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो, रिवायत थो करे त अन्नहुम बर्रुल आबा वल अबना लिअन्न कमाल वालिदैका अलैका हक्कन कज़ालिका लवलदिका अलैका हक्का। अबरार उहे आहिनि जेके पीरनि सां बि नेकी कनि त पुटनि सां बि नेकी कनि। वालिद जी बि नेकी कनि, वालिद जी ख़िदमत कनि त औलाद जी बि ख़िदमत कनि। उहे अबरार आहिनि छो त जीअं उन्हनि जे मथां वालिदैन जो, अबे अम्मा जो हक़ आहे, तीअं हाणे उहे पाण अबो बणिजी चुका आहिनि। उन औलाद जो उन अबे जे मथां हक़ आहे। जीअं अबे जा हक़ मां पूरा कया, ईअं पंहिंजी औलाद जा हक़ बि बराबरी जे बुनियाद ते पूरा कयो। इब्न माजा जी हदीस, मुझे आका मदीने वाले मीर रहमतुल लिल आलमीन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अक्रिमु औलादकुम व अहसिनु अदबहुम। हुजूर फरमायो, पंहिंजे औलाद जी इज्जत कयो ऐं उन्हनि खे सुहिणा अदब सेखारियो। औलाद जी इज्जत कयो। ईअं न थिए अवां जो बच्चो पंहिंजे दोस्तनि सां गॾु आहे, कचहरी में आहे, उस्तादनि सां स्कूल में आहे, उस्तादनि सां मदरसे में आहे, कहीं दुकान ते बीठो आहे, कंहिं अहिड़ी महफ़िल में मजलिस में बीठो आहे। दोस्ताने गिरामी, इन मुंहिंजे आका जो फरमान ॿुधाए रहियो आहे त पंहिंजे उन औलाद बच्चे जी बेइज़ती ॿियनि माण्हुनि जे मुंहं ते न कयो, अदब उन जो एतिराम कयो ऐं उन औलाद जी इज्जत कयो। उन्हनि खे दुनिया जे साम्हूं, उस्तादनि जे साम्हूं, दोस्तनि जे साम्हूं, यारनि जे साम्हूं, दुकानदार बाज़ार में कंहिंजे साम्हूं कॾहिं बेइज्जत न कयो। रसूलुल्लाह फरमायो त उहे तुंहिंजो औलाद आहे, बच्चो आहे। तूं घर में उनजी परवरिश सुहिणे अंदाज़ सां कर। जे पनिशमेंट करणी आहे, का सज़ा ॾियणी आहे, घटि वधि ॻाल्हाइणो आहे, उनखे दड़को दनमान करिणो आहे त पंहिंजे मुंहं सां भली कर, पर उन पंहिंजे औलाद जी दोस्तनि जे हुजूम में, कचहरीअ में, बाज़ार में, स्कूल में बेइज्जतो न कर। दोस्तों, ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजे आका फरमायो व अहसिनु अदबहुम, ऐं उनखे सुहिणा अदब सेखारियो। ऐं असांजी हालत कहिड़ी आहे? पुट कच्छ ते आहे, साम्हूं हुजती दोस्त पियो अचे, जीअं अचे खरोड़े बुझो ॾिजो, अड़े इनखे गाल त ॾे। दोस्तो, रसूलुल्लाह जो फरमान आहे उनखे अदब सेखारियो। ऐं असां पंहिंजी औलाद खे छा था सेखारियूं? जेकॾहिं कंहिंखे औलाद अल्लाह ताला अता कई आहे त उनखे अदब सेखारियो, उनजी इज्जत कयो। अल्लाह पाक कुशादो जेकॾहिं कंहिंखे रिस्क ॾिए त कंहिंसां ज़ुल्म करणु या कंहिंजो हक़ फबाइण बग़ैर औलाद लाइ कुझु मिल्कियत, दुकान, मकान या ज़मीन ठाहिण में को हर्ज न आहे।
मिसाल अल्लाह ताला मांखे ॾिनो आहे, सोनी नौकरी आहे, सोनी तिजारत आहे, सुहिणो कारोबार आहे, अवां पंहिंजे बच्चनि जे लाइ उन कारोबार मां मिल्कियत ठाहियो था त जीअं मुंहिंजा बच्चा मुहताज न थियनि, कहीं जे दर ते वञी भटकनि न। ए दोस्तान गिरामी, इहो आइन इस्लाम आहे। मुझे आका रहमतुल्लिल आलमीन हबीब फरमायो, इन्नक इंतज़र वरसतक अग़निया खैरुल लक मिन अंतज़रहुम आलतन यतकफ़फ़ून अन्नास। आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकरे तू पांजे मरण पोयां पांजे वारसन के शाहूकार छड़ी त भलो आ, इन खां जो उन्हनि खे मिस्कीन छॾे वञी ऐं माण्हुनि अॻियां मुहताज बनिया वतन। यानी तू पांजे गुज़ारे वञण खां अवल एतिरो ज़रूर करे वञ जो तुंहिंजा बच्चा बुख न मरनि, कंहिंजे आलो हथ न टंगनि, कंहिंजा मुहताज न हुजनि। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त इहा तुंहिंजी शाहूकारी हिन दुनिया में भी भली आहे त आखिरत में भी भली आहे। दोस्तान गिरामी, जॾहिं पंहिंजी मिल्कियत औलाद जे विच में तक़सीम कयो त सभिनी खे बराबर हिस्सो ॾियो। हिक औलाद सां वधीक प्यार ऐं ॿिए खे घटि नवाज़ण, इहो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। हिकड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾियण ऐं ॿिए खे न ॾियण या घटि ॾियण, इहा सरासर नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म आहे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कई आहे। अचो त सुहिणे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछूं, ओ रहमत वारा हबीब, असां उम्मतनि जे लाइ अव्हां इन बारे में छा फरमाए रहिया आहियो? सीदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो, इन्नर रजुल अविल मरअत लयमलु बिताअतिल्लाह 60 सनतन सुम्मा यहदिरुहुमल मौत फयदारान फिल वसियत फतजबु लहुमन नार। अबू दाऊद शरीफ जी हदीस आहे। मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो त बेशक को मर्द या का औरत 60 सालन ताईं अल्लाह जी इबादत कन था, 60 साल आबिद रहा, खैर खैरातूं कयूं, हज कयूं, उमरा कयूं, निमाजी रहा, रोजेदार रहा, हर मामले में नेक ऐं साले रहा। लेकिन मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो वो मरण महल पंहिंजी वसीयत अहिड़ी था कनि, जेकॾहिं 100 एकड़ 10 पुट आहिनि त उन्हनि 10 पुटनि मां हिकिड़े खे 50 एकड़, बाक़ी 50 एकड़ में ॿियनि 9 पुटनि खे मिल्कियत विराए ॾिनई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन दुनिया जी ज़ाहिरी मिल्कियत माल जी सूरत में हुजे, बन्नी बारे जी सूरत में हुजे, प्लाट तिजारत जी सूरत में हुजे, बैंक बैलेंस जी सूरत में हुजे, कहिड़े भी मामले में हुजे, सॼी औलाद खे बराबरी जे बुनियाद ते ॾिनई। जेको बराबरी जे बुनियाद असां में आदत आहे, पुटनि खे ॾींदासीं, न्याणियुनि खे महरूम कंदासीं, इहो त वधीक ज़ुल्म आहे। न्याणियुनि जी मिल्कियत खाईंदड़ यो वधीक ज़ुल्म आहे। पुटनि खे ॾियूं ऐं न्याणियुनि खे न ॾियूं। रसूलुल्लाह जी हदीस आहे त उहो माण्हू जेको 60 साल ॾींहुं राति इबादत में गुज़ारे, समय हज करे, उमरा करे, क़ुरान पढ़े, दुआऊं घुरे, रातियूं जागे, रोज़ा रखे, खैर खैरातूं करे, पर उहो हिन दुनिया मां रुख़सत करे रहियो आहे। रुख़सत थी वक़्तु हुन पंहिंजो फ़ैसिलो इंसाफ़ वारो न कयो, सॼी औलाद में पंहिंजो वरसो पंहिंजी वसीयत में जेको छॾे थो, उहो जे बराबरी जे बुनियाद ते नथो वेराए। मुझे आका फरमायो फतजबु लहुमन नार, उन जे मथां जहन्नम जी बाह वाजिब थी वेंदी आहे। उन जा हज विया, उमरा विया, खैरातूं वियूं, रोज़ा विया, तिलावतूं वियूं, सदका विया, हर शइ हली वई। छो त उन मरण महल, वञण महल हिकिड़ी औलाद हिकिड़े बच्चे खे नवाज़ियो, ॿिया पिटींदा रहिया, इहो ज़ुल्म आहे। रसूलुल्लाह फरमायो, उहो पंहिंजे मथां जहन्नम जी बाह खे वाजिब समझे, लाज़िम समझे।
जेको औलाद सां ज़ुल्म थो करे पुटनि खे ॾे ऐं न्याणियुनि खे न ॾे, हिकिड़े पुट खे ॾे ॿियनि खे न ॾे। रसूलुल्लाह फरमायो ही औलाद में बराबरी अख्तियार कयो। दोस्ताने गिरामी, असां अव्हां हिन दुनिया में वरी हिकिड़ी अज़ीम ग़लती कंदा आहियूं। उहा ग़लती इहा आहे त पीउ पंहिंजी मिल्कियत पंहिंजे जीअरे औलाद खे विरहाए ॾींदो आहे। माण्हू चवंदा साईं बाबे ॾाढो भलो कमु, फिलाणे ॾाढो भलो कमु कयो, जो पंहिंजे हूंदे ॾेई वियो। दोस्तो, दुनिया बुछड़ी आहे, दुनिया ढूंढा। मुझे हुजूर सोना साईं रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे कामिल वली फरमायो, ओ दुनिया जाड़े तालिब, दुनिया चीज फानी, दुनिया लहर जायुई इहा कदरदानी, दुनिया जाड़े तालिब, दुनिया चीज फानी, दुनिया खे सॼो ढूंढ सरवर सचिया, दुनिया खे सॼो ढूंढ सरवर सचिया, कुता उन जा तालिब इहा अथई नादानी, वो दुनिया जाड़े तालिब, दुनिया चीज फानी। त उहो ढूंढ पंहिंजे जीअरे पंहिंजे पुटनि जे हवाले कई। हाणे जॾहिं तूं औलाद खे ॾींदे न, उहे बच्चा तोखे हिकिड़े गिरह जे लाइ तड़पाईंदा, सताईंदा। इन जे लाइ हुकुम आहे त पंहिंजे औलाद जो पंहिंजे जीअरे वसीयतनामो लिखो, विरासत कयो, पर अख्तियार उन्हनि खे उन्हनि जे हवाले न कयो। अख्तियार अव्हां वटि हुजे, ख़ुदि मुख्तार अव्हां रहो। उन वसीयत में लिखो, जॾहिं असां दुनिया मां मोकिलाए वञूं, गुज़ारे वञूं, लॾे वञूं, त ही जेका वसीयत असां कई आहे, मिल्कियत बचनि जे हवाले सां, पुटनि ऐं न्याणियुनि जे हवाले सां, असांजे मरण खां पोइ असांजे बचनि खे ही मिल्कियत ॾिजो। हिकिड़े पीउ इहा ग़लती कई, पंहिंजे हूंदे पुटनि खे सभु मिल्कियत जुदा करे, न्याणियूं पुट बाबा वठो, मुंहिंजे जीअरे वठो। जॾहिं सभिनी बच्चनि खे विरहाए ॾिनई, आख़िर कुराड़ो हो, पीरसन हो, बीमारीअ में तड़पे पियो, सर्दी गर्मीअ में लुछे पियो, को पुटो न खां पुछण बि न पियो अचे। अब बाबे वटि जेका मिल्कियत हुई सा ॾेई छॾियईं, पाण हाणे पंहिंजी पियो लोड़े। ओ दाना हो, नादान न हो, उन दानाई खां कम वरतो, पंहिंजी घरवारी खे चई कुराड़ी, ए अल्लाह जी बानी, असांजे महबूब मदीने वारे मीर असांखे चयो आहे त अव्हां पंहिंजी मिल्कियत पुटनि खे दुनिया में भली विरहाए ॾियो, पर अख्तियार उन्हनि जे हवाले न कयो। असां त ग़लती करे वेठासीं, पंहिंजी ज़िंदगी में उहा मिल्कियत बच्चनि जे हवाले करे छॾीसीं। हाणे को पुट पुछण बि नथो अचे। हाणे हिकिड़ी हिकमत अख्तियार कयईं, मुख़्तलिफ़ दुकान दरनि तां मुख़्तलिफ़ कुंभरनि खां ठिकरियूं घुरायईं। उहे ठिकरियूं पंहिंजे हथनि सां उन्हनि ॿिन्ही कुराड़े कुराड़ीअ वेहे घड़ियूं घड़े करे, जीअं सिक्का थींदा आहिनि, अहिड़ा सुहिणे सिक्कनि जी सूरत में ठिकर घड़ियूं। हिकिड़ी मुकमल तौर ते बोझो भरियूं, ॿी गोथरी भरियूं, टीं गोथरी भरियूं, उहे गोथरियुनि जी सूरत में ठिकरियूं भरे हिकिड़ी पेतीअ में बंदि कयूं। सभिनी बच्चनि खे घुराए पेतीअ जो ठिकड़ो मथे करे उन ठिकरियुनि वारी उन बुजकिन खे लोॾियूं। चयूं, ओ मुंहिंजा बच्चा, ही सॼी मिल्कियत तव्हांजी आहे, सोन ऐं चांदीअ जा हीरा जवाहर आहिनि। हाणे ही माल उनखे मिलंदो जेको मुंहिंजो बच्चो ख़िदमत कंदो, जेको असांजी ख़िदमत कंदो, असां उनखे ॾींदासीं। हाणे अञा सुबुह जी बांग न पई अचे, सवेर हर हिक पुट जे घर मां उफराटो ऐं चांहि पी वटि पहुची पई वञे। मंझंदि जी मानी 2 वॻे, पर 12 वॻे वॾे पुट नंढे पुट 3 नंबर पुट जे तरफ़ां मानी अबे अम्मा वटि पहुची पई वञे। ईद बरात ते हर को नओं वॻो वठी अचे। बाबा बाज़ार वियोसि, पंहिंजे बचड़नि लाइ वरितुमि, चयुमि अबे लाइ वॻो वठी वञा। सभई पुट ख़िदमत में लॻा पिया। आख़िर हयाती खुटी गुज़ारे वियो। हाणे पुटनि चयो, बाबा ॿिए खे पूरे पोथा मिल्कियत सोन ऐं चांदीअ जा ज़ेवर खणो, उहे सिक्का खणो, उनखे दफ़नाए। पुटनि में हिरसो, हिकिड़े चयो मां खणा, ॿिए चयो मां। ईअं करे पेती जो खोलियो, उन में त ठिकर ई ठिकर हुआ।
पर वो अबो दाना हो जहीं पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजी खुशहाल ज़िंदगी मथे में सूर थिए त सादे अताई डॉक्टर जे बदिरां हाई लेवल जे डॉक्टर वटि वठी वञनि। अब अबे खे ॾिस छा थियो आहे, मथे में सूर थियो अथसि, ज़ुकाम थियो अथसि, अबे अम्मा जी ख़िदमत पिया कनि, छो त उन लालच में। दोस्तान गिरामी, मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात तॾहिं त फरमायो आहे त अव्हां कॾहिं भी पंहिंजी मिल्कियत अल्लाह अव्हां खे जो कुछ ॾिनो आहे पंहिंजे औलाद खे ॾियो, पर जीअरे हिस्सो करे न, हिस्सा उन्हनि जा जुदा कयो, पर उहो हिस्सो वसीयत में लिखो। जॾहिं मरी वेंदासीं त पोइ पुट या न्याणियूं पाण में विरहाए खणंदियूं। ही मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जो अमर आहे। सो अॼुकल्ह हाल अहिड़ो आहे जो जेकॾहिं माण्हू वटि कुझु आहे त हर को उनजो सलामी सुञे खां को पुछण वारो न आहे। तंहिं करे पंहिंजी मिल्कियत पंहिंजे ज़िंदगी में पंहिंजे कब्ज़े में रखो, अख्तियार में रखो, मरण खां पोइ विरहाए ॾियो। दोस्तान गिरामी, मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधो, इब्न माजा में रवायत है ना, मन फर्र बिमीरास वारिसन कता अल्लाहु मीरासहु मिनल जन्नह। मुझे आका फरमायो जो माण्हू कंहिं वारिस खे मीरास ॾियण खां भॻो त अल्लाह ताला उन जी जन्नत जी मीरास ख़त्म करे छॾींदो। कॾहिं कॾहिं बखील पीअर हूंदा आहिनि, बखील वालिद हूंदो आहे, मुंहिंजी कहिड़ी पुटनि ख़िदमत कई आहे, छा ॾियानि, मुंहिंजे लाइ छा कयो अथनि। कॾहिं ईअं बि थींदो आहे, मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो अथनि अव्हां खे जो कुझु बि मिलियो आहे पंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी जे अंदरि, हाणे अव्हां दुनिया तां रुख़्सत थियण खां अॻु उहो सभु कुझु पंहिंजे बचड़नि पुटनि ऐं न्याणियुनि जे नाले करे वञो। अव्हां जे गुज़ारे वञण खां पोइ उहे उन जा वारिस बणजनि। जेकॾहिं अव्हां ईअं नथा कयो, पंहिंजे औलाद खे ॾियण जे बदिरां पंहिंजे अयाशी ते ख़र्च करे छॾियो, ॿियनि मामलनि में ख़र्च करे छॾियो। मुझे आका मदीने वाले मीर फरमायो त इहा मीरास अव्हां जे औलाद जो हक़ हुई। अव्हां दुनिया में पंहिंजे औलाद खे पिनण जहिड़ो कयो, औलाद खे मुहताज बनायो, औलाद खे मीरास न ॾिनी त एबान हो क़यामत में मूं रब खां जन्नत वारे मीरास जी बि उम्मीद न रखजो। छो तव्हां बानप मुंहिंजी कई आहे, ज़िक्र मुंहिंजो था कयो, कलमो मुंहिंजे हबीब ते था पढ़ो, निमाज़ मुंहिंजी था पढ़ो, हज मुंहिंजो था कयो, उमरा मुंहिंजी रज़ा जे वास्ते था कयो, ख़ैर ख़ैरातूं मुंहिंजी रज़ा जे वास्ते था कयो। लेकिन मूं रब अव्हां खे जो कुझु ॾिनो आहे इहो अव्हां जो न आहे, इहो अॻियां किन ॿियनि जो हो, उन्हनि ॿियनि में विरहायो। मिल्कियत मूं रब जी आहे, ज़मीन जाइदाद मीरास मूं ख़ुदा जी आहे, उन जो हक़ीक़ी वारिस मां आहियां। अव्हां त दुनिया में संभालण लाइ आया आहियो। भली अव्हां जे दफ़्तर में रेवेन्यू रिकॉर्ड में लिखत पकी चइसि 7 पार में ते ज़मीन चढ़ियल आहे, भली चढ़ियल हुजे केसि ताईं हूंदी? 40 साल 50 साल 60 साल 70 साल तूं मरी वेंदे वरी उहा मिल्कियत कुल पराई। पुटनि जे नाले ईंदा, रिकॉर्ड खोलाईंदा, असांजो अबो हो, असांजी ज़मीन असांखे ॾियो, उहा तुंहिंजी कान थी। ख़बर पई त अल्लाह जी मिलियल दुनिया वारी मिल्कियत सभु ख़ुदा जी आहे। असां दुनिया में उन जा आरज़ी कमदार ऐं संभालण वारा आहियूं। तो मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको दुनिया में पंहिंजी मीरास पंहिंजी मिल्कियत पंहिंजे बचनि खे नथो विरहाए ॾे, क़यामत जे ॾिहाड़े मूं रब जी रहमत मां उमेद न रखे, उन जे नेकिन जो बदिलो जेका जन्नत जी मीरास आहे मां रब उन खे कोन ॾींदुसि। दोस्तान गिरामी, पुट हुजे या न्याणी, या ज़िम्मेदारी आहे वालिदैन जे मथां, अबे अम्मा जे मथां, त उन जी सुहिणी तरबियत करे, उन खे दुनिया में बेइज्जत न करे, उन खे अखलाक सुहिणा सेखारे, आदाब सुहिणा सेखारे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमाइनि था, बेहकी जी बयान कयल हदीस आहे, मन वुलिद लहू वलदुन फल युहसन इस्मुहु व अदबहु फइज़ा बलग फल युज़व्विजुहु फ़इन बलग वलम युज़व्विजुहु फ़असाब इस्मन फ़इन्नमा इस्मुहु अला अबीह। मुझे आका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो,
जंहिंखे पुट ॼमे त पीउ मां ते हक़ आहे त उन जो नालो भलो रखे। किरड़, कांडेरो, टिल्लू, मम्मू, इहे जेके ग़लत नाला आहिनि न, इन्हनि नालनि जो रवाज कढी छॾी। छो त अल्लाह ताला दुनिया ऐं काइनात में कहीं बि मखलूक में अहिड़ो शरफ़ ॿिए खे न ॾिनो जेको इंसान खे आहे। जेकॾहिं अशरफुल मखलूकात अल्लाह जो क़ुरान छा थो फरमाए, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम, बेशक असां इंसान खे सुहिणी सूरत में बणायो आहे। हाणे सुहिणी सूरत वारो तो उनखे चवई अदाकारा हेॾे आ, इहा केॾी तज़लील आहे। त इन जे लाइ मुंहिंजे आका रसूलुल्लाह असांखे सिख्या ॾिनी आहे, सेखारियो आहे त जॾहिं अव्हांखे औलाद अल्लाह ताला जे तरफ़ खां अता थिए थी, सभ खां पहिरियां त उन पंहिंजे बचड़े जो पुट हुजे या न्याणी, नालो भलो रखो, सुहिणो रखो, सुहिणो रखो, सुठो रखो। पेटी या ज़ीपट या किरड़ या कांडेरो न रखो, उन जो नालो वणदड़ हुजे, माना खेज़ हुजे, सुहिणो हुजे। पर जेकॾहिं सुहिणनि में सुहिणो नालो आहे त मुंहिंजे आका मदीने वारे मुंहिंजे जो अवां पंहिंजे बच्चन ते नालो कहिड़ो बि रखो, पर उन में जेकॾहिं शुरूआत में मुंहिंजे आका जो नालो ॾियो, मोहम्मद मुस्तफ़ा, मोहम्मद हसन, मोहम्मद मोहसिन, मोहम्मद अब्दुल्ला, मोहम्मद नसरुल्लाह, मोहम्मद हसान, ये उहे नाला आहिनि जन नालनि खे पहिरियां जेकॾहिं अवां रसूलुल्लाह जे सुहिणे नाले सां सिंगारींदो, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जी बारगाह में, दरबार में हुकुम थींदो, या मोहम्मद तू हेॾे हली आ। जॾहिं ऐलान इन नाले वारो थींदो त मुंहिंजे आका रसूलुल्लाह जी उम्मत में जेकी बि मोहम्मद नाले वारा हूंदा से सभु ख़ुदा जी दरबार में डोड़ंदा, भॼंदा, हलंदा ईंदा। अल्लाह जा फरिश्ता अर्ज़ कंदा, ओ मुंहिंजा मौला, तो रब जे अमर ते असां त सॼो तुंहिंजे हिकिड़े महबूब मोहम्मद मिठड़े अरबी खे आ, पर ही त असां इज्तिमाई तौर ते तो रब जे हुक्म ते सॼो ए मोहम्मद अल्लाह जी दरबार में हली आ, ख़ुदा तोखे सॾे रहियो आ, हाज़री जे लाइ महबूब तूं अच। लेकिन मुंहिंजा मौला ही जेकी बि हुज़ूर जी उम्मत में मोहम्मद नाले वारा ही सभु पिया अचनि। रब फरमाईंदो, मलाइको जॾहिं मूं इंसान खे पैदा कयो हो न, तव्हां एतिराज़ कयो हो, छो तो अहिड़े खे पैदा करी जेको दुनिया में ॼमण खां पोइ ज़ुल्म कंदो, क़त्ल कंदो, खूनरेज़ी कंदो, कुदूरतूं कंदो, मुख़्तलिफ़ मर्ज़नि में जकड़ंदो। ए मलाइको, जन मुंहिंजे महबूब सां मोहब्बत रखी, दुनिया में मुंहिंजे महबूब जो नालो पंहिंजे बच्चन ते रखियो हो, मुंहिंजो सॾ त यकीनन मुंहिंजे महबूब नबी मोहम्मद करीम खे आ, पर उन नाले जे सदके मां रब जे इन्हनि सभिनी खे बख़्शियां थो। केॾी करम नवाज़ी आहे। तो मुझे आका छा फरमायो, मन वुलिद लहू वलदुन फलयुहसन इस्मुहु, जंहिंखे पुट ॼमे त पीउ मां ते हक़ आहे त उन जो नालो भलो रखे। व अदबहु फइज़ा बलग फलयुज़व्विजुहु, मुझे आका रहमतुल्लाह अलमीन फरमायो उनखे सुठा अदब सेखारे, जॾहिं बालिग थिए त उन जी शादी कराए। फ़इम बलग वलम युज़व्विजुहु फ़असाब इस्मन फ़इन्नमा इस्मुहु अला अबीह, पर जेकॾहिं पुट बालिग थी वियो ऐं पीउ उन जी शादी न कराई ऐं उन खां को गुनाह थी पियो त उहो गुनाह पीउ जे गिचीअ में आहे। तो दोस्तान गिरामी, ही कुछ अहिड़ियूं दुनिया में ज़िम्मेदारियूं आहिनि जेके अल्लाह रब करीम औलाद जे हवाले सां असां ऐं अव्हां जे मथां रखियूं आहिनि त औलाद जो बेअदब थियणु, औलाद जो फर्मा बरदार न हुजणु, इन में असांजी पंहिंजी बि कमी आहे जो उन औलाद खे अदब नथा सेखारियूं, उन जी तरबियत सुहिणी नथा कयूं, उन जूं ज़िम्मेदारियूं सुहिणियूं अदा नथा कयूं। चार पुट आहिनि त
हिकिड़े पुट सां भाकुरें भरिया पिया हूंदासीं, टे पुट वठंदा, ॿी बने जी ॿार वठंदा, ईअं न कयो। रसूलुल्लाह फरमायो त जेको ईअं करे थो, चारई पुट चइनी खे चुमी ॾियो था, हिकिड़े खे टिनि खे नथा ॾियो त इहो ज़ुल्म आहे। जे हिकिड़े खे भाकुर भरे चुमी ॾिनव त ॿियनि टिनि पुटनि खे चुमी ॾियो। जे हिकिड़े पुट सां तव्हांजो प्यार आहे त ॿियनि टिनि सां बि कयो। पुटनि सां प्यार आहे, न्याणी सां प्यार नाहे, तॾहिं बि रसूलुल्लाह फरमायो त उहो अल्लाह जी रहमत खां क़यामत जे ॾिहाड़े महरूम हूंदो। अल्लाह ताला शल असां अव्हांखे पंहिंजे महबूब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं औलाद जी सुहिणी तरबियत ऐं पालना करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असां अव्हांखे क़ुरान करीम में जेको हुकुम कयो आहे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।